जो दर आहे न हाँ हाँ सजन संत माना कृपालु बराबर संत माना दया कन त अडे छडीन बराबर जे नाराज थी न तदा पो लदो बि पटे छडीन हाँ इने करे हाँ चवंदा आहिनि जो आनंद संत फकीर करे वो आनंद नाही अमीरी में वाह वाह भगवान खुद खुदा हिनन संतन का ॾकंदो थो हाँ खुद की बात टले टल जाए पर भक्त का मान न टलते देखा वाह मुझा सजन वाह भगवान खुद पंहिंजो लिखियल हिकु दफ़ो टारे सघे थो पर संतन जेको लिखी छॾियो हिकु दफ़ो उन खे भगवान जे पीउ में बि ताक़त कोन जो हिकु दफ़ो टारे छॾे न न इहो संतन जे दर्जो इतिहास रहियो आहे हाँ छो जो हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि पई अचे सिंध जी ॻाल्हि आहे हिकिड़े ॻोठ में थी पियो मार्को मार्को तो समझंदा हूंदा न न वरी समझाई मतलब समझाई अॼुकल्ह नंढी टई है ना वॾड़ा तो वरी समझींदा मार्को माना हिकिड़ो पीर सन को हेठि मथे थी वियो 95 खनि साले जो तो उनजे पुटड़नि ॾिठो वरी त घणेई राज करे विया हाणे असांजे ॾाॾे जे शान में सो वीचारनि चुल्ह धाम कयो लालू गिंड वारे खे चऊं गिंड घुमाए अच नंढा नंढा ॻोठ हूंदा न सॼे ॻोठ में लालू गिंड वारो साईं गिंड घुमाए आयो काको फलाणो मल गुज़ारे विया उन जो ॿारो फलाणी तारीख़ आहे सभु कंहिंखे रोटी उते खाइणी आहे केर बि पंहिंजे घर में चुल्ह न ॿारे हाँ होॾा सभई उते आया ॿिया खाइनि ॿिया ॿरो ॾियनि ॿिया मोल काके आसीसाऊं कनि हे काका जल सुर्ग में का जाइ मिलंदई असांजो वेलो बचायो थी सो सजन कुदरत साईं जी अहिड़ी बणी जो सभई हेॾा खाइनि उन ॻोठ जो जेको मुखी हो उन वीचार कयो त ॻोठ खां ॿाहिरि हिकिड़ो संत बि वेठो आहे छो न हिकिड़ी थाली भरे संत खे बि मोकिलियऊं उहो बि संत खाए उहो बि जेको आहे सो आसीस करे सो हिकिड़े जॾे खे झले थाल भरे मूं जहिड़े जॾे खे ॾिनई तॾा हुन संत खे वञी खाराए आहे वो खणी आयो थाल संत वटि संत जो ॾिठो माल खे 12 महीने खां पोइ धणीअ अन्न जो दर्शन कयो हो अदा चब चब करे 10 मिंटे में थाल खे पूरो कई ओघराई ॾेई पोइ संत पुछो पुट छाजो खणी आयो आहे चई साईं असांजे ॻोठ में हिकिड़ो मार्को थी वियो सो उन जो खणी आयो आहियां वीचारे संत खे अलहलोक फ़क़ीरो ख़बर पई कोन त मार्को चइबो छा खे आहे संत कई आसीसा चई अदा कंदो मुंहिंजो गुरु बाबो पिया तव्हांजे ॻोठ में मार्का थींदा ऐं पिया माल खाईंदासीं संत त चई ॾिनो हीअ अञा धणी घर पहुते त पिणस लभे ई कोन अदा उन खे खणण जा साया कयाऊं त जेके काईअ खे पिया ॿधनि 3 ॼणा उते ढिरकी पिया वरी जेके 4 ॼणा कांधी थिया रस्ते ते उहो बि उन मां बि हिकिड़ो ढिरकी पियो उन खे बि साॻी काईअ में फिट करे ॾे त मसलनि में माण्हुनि खे धंधे खोलण जो चांस ई न मिले भला कंहिंजो सर कंहिंजूं पागड़ियूं कंहिंजूं हाठियूं शहर में बाएताल मची वियो जेके 50 खां मथे जा हुआ 60 70 80 90 100 साल जा सभई वञनि नाला कटाईंदा वञनि कांटा मटाईंदा मुखीअ दिलि में ख़्यालु कयो ते पोढ़नि जे पुठियां कहिड़ी फिलूअ जी बीमारी फैली आहे को के डॉक्टर या सिविल सर्जन खे घुरायूं इन्हनि पोढ़नि खे सूआ टुबायूं न त हड़ई पोड़ा हलिया वेंदा सो मुखी पंचायत मेड़ी उन पंचायत में चई भई कहिड़ो वैल मचियो आहे बिना 4 ॾींहं थिया न ताईं दुकान न खुलियो आहे कंहिंजो बि कोन खुलियो आहे तेॾी महिल जेको मूं जहिड़ो जॾो थाल भरे खणी वियो उहो थी बीठो चई मुखी साहब इहा मुंहिंजी भुल आहे तुंहिंजी भुल आहे ॿेड़ी तरई गो हथ सां घुटा तो ॾेई पूरो करीन छा चई न साईं तुझी भुल कीअं थी पुट चई साईं तव्हांखे ख़बर आहे काको को डूमल गुज़ारे वियो चई हा जंहिंजो चुल्ह धाम कयोसीं चई हा चई साईं उन तां ई मूंखे थाल भरे ॾिनो मां संत वटि खणी वियुसि संत खाधो संत खाई ख़ुशि थियो मूंखां पुछई छाजो आहे मां चयोमांसि साईं ॻोठ में थियो आहे मारकोस मारके जो माल आहे संत चई ॾिनो कंदो मुंहिंजो गुरु बाबो प्यारा मारका थींदा पिया माल खाईंदासीं अड़े चई पिटिया
अग में त गाल करे हाँ अध शहर त न विञायूं आ पर वरी साईं सिंधी सियाणा यकदम थॾे ते अकुल अची वियो ॿ टे हलवाई विहारे कलाक में त 5 थाल मिठाण जा तैयार थी विया हाणे संत वटि सॼो गाॾो भरे खणी वियो संत साईं पहिरीं हिकिड़े थाल खे मुंहुं ॾिनो ॿिए खे बरो ॾिनो टे खे टुकुर टुकुर करे खाधई चौथे खे चबे चबे पूरो कयाई जेॾी महिल 5 थाल थियो पूरो प्रेम सां पुछी पुट हे लॻे थो को वॾो मार्को आहे हे छाजो खणी आयो आहे हे चई साईं हे भाई पेसूराम खे पुट ॼाओ आहे संत चई ॾिनो चीदा कंदो मुंहिंजो सतगुरु शाह जो शाह मुंहिंजो साईं वसण शाह तव्हांजे ॻोठ में पिया पुट ॼमंदा पिया माल खाईंदासीं हाणे साईं संत जे अगली बाणी खे अची वियो पाणी उहो त थी वियो बंदि कमु हाणे जेका संत जी नई अची वाणी आहे घाणी त जेके 80 साले जूं पोड़ियूं अदातन खे बि जाड़ा जाड़ा ॿार पिया थी अहिड़ो अची बाए ताल मतो जंहिं घर में 4 ज़ाइफूं त 4 स्वांजा गॾु पिया थियनि जेका माई ताए को कमु न ॼाणे साब घिड़ी पई घेड़ में चई हिन में कमाई आहे वरी ताई 3 डिलीवरियूं कंहिंजे घर में कराए चौथी डिलीवरी संदसि बि उते पई थिए अदा इहे अथव दरवेशनि जा कम इन करे चई दिलि ॾे तूं फ़क़ीरनि खे